नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सूरत आले इमरान आयत नंबर 31 खां वठी 41 ताईं 31 to 41 तर्जुमो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल नबी पाक खे अल्लाह ताला फ़रमाए रहिया आहिनि त कुल इन्हनि खे ॿुधाए छॾियो, इन्हनि खे चओ इन कुंतुम अगरि आहियो तव्हीं तुहिब्बून अल्लाह मोहबत कंदा अल्लाह सां या मोहबत करण वारा अल्लाह सां फ़त्तबिऊनी बस पैरवी कयो या इतबा कयो मुंहिंजी युहबिबकुमुल्लाहु मोहबत कंदो तव्हां सां अल्लाह व यग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम ऐं हू बख़्शे छॾींदो तव्हांखे गुनाह तव्हांजा वल्लाहु गफ़ूरुर रहीम ऐं अल्लाह तमामु बख़्शण वारो निहायत रहम करण वारो आहे। कुल इन्हनि खे चयो अतिउल्लाह व रसूल इताअत कयो अल्लाह ऐं रसूल जी फ़इन पोइ अगरि तवल्लो हू मुंहुं फेरिन फ़इन्नल्लाह त बेशक अल्लाह ला युहिब्बुल काफ़िरीन न पसंदि करे थो न मोहबत रखे थो काफ़िरनि सां या मुनकरे हक़ सां। इन्नल्लाह बेशक अल्लाह बेशक अल्लाह चूंडे वरितो आदम अलैहिस्सलाम व नूह अलैहिस्सलाम व आल इब्राहीम ऐं आल इब्राहीम अलैहिस्सलाम व आल इमरान अलल आलमीन ऐं आल इमरान खे तमामु जहान ॿारनि मां या तमामु जहाननि खां मथां उन्हनि खे चूंडे वरितो। ज़ुर्रियतुम बअदुहा मिन बअद औलाद आहिनि बाज़ इन्हनि मां बाज़ जा, ठीक है, बाज़ इन्हनि जा औलाद आहिनि बाज़ जा। वल्लाहु ऐं अल्लाह समीउन ख़ूब ॿुधण वारो अलीमुन ख़ूब ॼाणण वारो आहे। इज़ क़ालत इम्रअतु जॾहिं चई रही हुई ज़ाल इमरान जी रब्बी ए मुंहिंजा रब इन्नी बेशक मूं नज़रतु मूं नज़र मञी आहे लक तुंहिंजे वास्ते यानी अल्लाह जे लाइ मां जेको कुझु फ़ी बतनी मुंहिंजे पेट में आहे मुहर्ररन आज़ादु कयो मूं फ़तक़ब्बल मिन्नी पस तूं क़बूल कर मूंखां इन्नक बेशक तूं अंतस समीउल अलीम तूं ही ख़ूब ॿुधण वारो तूं ही ख़ूब ॼाणण वारो आहीं। फलम्मा वदअतहा पोइ जॾहिं हुन ॼणियो उनखे क़ालत चवण लॻी रबी ए मुंहिंजा रब इन्नी बेशक मूं वदअतुहा ॼणी आहे उनसा छोकिरी या न्याणी वल्लाहु ऐं अल्लाह आलमु ख़ूब ॼाणे थो बिमा उनखे वदत जेको उन ॼणियो वलैस ज़करु कल उनसा ऐं न आहे छोकिरो छोकिरीअ वांगुरु व इन्नी ऐं बेशक मूं सम्मयतुहा नालो रखियो आहे उनजो मरियम व इन्नी ऐं आऊं उईज़ुहा बिक उनखे पनाह में ॾियां थी हुनखे तुंहिंजी व ज़ुर्रियतहा ऐं उनजी औलाद खे मिनश शैतानिर रजीम शैतान मरदूद खां। फ़तक़ब्बलहा पोइ क़बूल कयो हुन खां रब्बुहा हुनजे रब बिक़बूलिन हसनिम व अम्बतहा नबातन हसना बेक़बूलिन क़बूल करण हसन बहितरीन यानी हुन अल्लाह जे हवाले कयो अल्लाह हुनखे क़बूल कयो बहितरीन तरीक़े सां ऐं अम्बतहा ऐं हुनजी परवरिश कई नबातन परवरिश करण हसनन बहितरीन वकफ़लहा ऐं हुनजी किफ़ालत कई ज़करिया अलैहिस्सलाम जेके उन वक़्त जा नबी हुआ। कुल मां पोइ जॾहिं बि दख़ल अलैहा दाख़िल थींदो हो उते उन वटि यानी मरियम वटि जॾहिं बि हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम ईंदा हुआ हुनजे हुजरे में ज़करिया अलैहिस्सलाम अल महराब हुनजे हुजरे में हज़रत मरियम जे वजद इंदहा त हू पाईंदा हुआ उन वटि या ॾिसंदा हुआ त हुन वटि रखियल आहे रिज़्क़न खाधे पीते जो सामान रिज़्क़ क़ाल उन खां चवंदा हुआ पुछंदा हुआ या मरियम ए मरियम अन्ना किथां लकी तुंहिंजे लाइ हाज़ा ही आयो आहे क़ालत हुआ हज़रत मरियम हुनखे जवाबु ॾिनो हुअ मिन इंदिल्लाह इहो अल्लाह वटां आयल आहे।
इन अल्लाह बेशक अल्लाह यर्ज़ुक़ुहु रिज़्क़ ॾे थो मन यशाउ जंहिंखे हू चाहे बग़ैर हिसाब जे। हुनालिक दआ ज़करिया रब्बहू उते ई हज़रत दुआ घुरी ज़करिया अलैहिस्सलाम पंहिंजे रब खां। क़ाल चवण लॻो रबी ए मुंहिंजा रब हबली अता कर मूंखे मिन लदुनक पंहिंजे पाण वटां ज़ुर्रियतन तय्यबतन औलाद पाकीज़ा इन्नक बेशक तूं समीउ दुआ ख़ूब ॿुधण वारो आहीं दुआउनि जो। फ़नादतहू पोइ पुकारियो हुनखे कंहिंखे पुकारियो सॼो कंहिंखे हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम खे फ़रिश्तनि अल मलाइकतु फ़रिश्तनि वहुव क़ाइमुन युसल्ली जॾहिं त हू पढ़ी रहियो हो निमाज़ फिल महराब पंहिंजे हुजरे में अन अल्लाह बेशक अल्लाह युबशिरुक ख़ुशख़बरी ॾे थो तोखे बियहया यहया अलैहिस्सलाम जी मुसद्दिक़न बिकलिमतिन जेको तस्दीक़ कंदो हिकिड़े कलमे जी मिनल्लाहि अल्लाह जी तरफ़ां व सय्यदन ऐं सरदार थींदो व हसूरन ऐं बाज़ब्त हूंदो व नबियन ऐं नबी थींदो मिनस्सालिहीन नेकोकारनि मां नेक माण्हुनि मां। क़ाल हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम चयो रबी ए मुंहिंजा रब अन्ना कीअं थी सघे थो यकून थी सघे थो ली मुंहिंजे लाइ ग़ुलामिन को औलाद या पुटु या छोकिरो वक़द ऐं तहक़ीक़ बलगनी पहुची चुको आहे मूंखे अल-किबर वमरअती आख़िर बुढ़ापो ऐं पोढ़ो थी चुको आहियां यानी ऐं ज़ाल आहे मुंहिंजी बांझ। क़ाल अल्लाह ताला फरमायो कज़ालिक अहिड़ी ही तरह क़ाल चवण लॻा फ़रिश्तनि उनखे चयो कज़ालिक अहिड़ी ही तरह कज़ालिक अल्लाहु अहिड़ी तरह अल्लाह यफ़अलु कंदो मा यशा जेको हू चाहींदो या जेको करे थो जेको हू चाहे थो। क़ाल चवण लॻो केरु हज़रत ज़करिया रबी ए मुंहिंजा रब रबी जअल ए मुंहिंजा रब ठाहे ली मुंहिंजे लाइ आयतन का निशानी। क़ाल अल्लाह ताला फरमायो आयतुक निशानी आहे तुंहिंजे लाइ अल्लाह इहो क न तुकल्लिमन नास तूं ॻाल्हाए सघंदे माण्हुनि सां सलासत अय्यामिन 3 ॾींहंनि ताईं इल्ला पर रमज़ा सवाइ इशारनि जे वज़कुर रबक ऐं ज़िक्र कर पंहिंजे रब जो कसीरन तमामु घणो वसबिह ऐं तस्बीह बयानु कर बिल अशी शाम वल इब्कार ऐं सुबुह जे वक़्तु। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक अशहदु अन ला इलाहा इल्ला अंत अस्तगफिरुक व अतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।